अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त अॻ में असां इसम ऐं उन जा क़िस्म पढ़ी आया आहियूं। अॼु असां पढ़ंदासीं इसम ख़ासि छा आहे। इसम ख़ासि छा आहे? उहो लफ़्ज़ जेको जुमिले में माण्हू सावरी शइ या गैर जानदार शइ जो ख़ासि नालो हुजे उनखे इसम ख़ासि चइबो आहे। उहो लफ़्ज़ जेको जुमिले में माण्हू सावरी शइ या गैर जानदार शइ जो ख़ासि नालो हुजे उनखे इसम ख़ासि चइबो आहे। ऐं इन इसम ख़ासि खे असां वधीक डिटेल में उन जे मिसालनि सां सम्झंदासीं त इसम ख़ासि छा आहे। इसम ख़ासि असद, अलीज़ा, बदीन, पाकिस्तान, हैदराबाद, इहे जेके नाला आहिनि इहे सभु इसम ख़ासि आहिनि। असद हाणे छोकिरो ख़बर नाहे केरु, पर असद ख़ासि आहे। ईअं जेके मेननि जा नाला आहिनि, जेके ॾींहंनि जा नाला आहिनि, उहे बि इसम ख़ासि आहिनि। इसम ख़ासि जेके पर्टिकुलर यानी फिक्स यानी हिकिड़ी मख़सूस शइ जो नालो हूंदो आहे, इन सभिनीनि खे अहिड़नि नालनि खे इसम ख़ासि चइबो आहे। उमेद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। ईअं ई असां जेके इसम जा ॿिया क़िस्म आहिनि उन्हनि खे हिन तरीक़े सां मिसालनि वांगुरु सम्झी ऐं वधीक पढ़ंदासीं। अल्लाह हाफ़िज़।